बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां हिन वीडियो में MS वर्ड जा कुछ शॉर्टकट कीज़ सिखंदासीं ऐं ही वीडियो उन्हनि लाइ आहे जेके MS वर्ड ॼाणींदड़ आहिनि। सो सभ खां पहिरियां ई Ctrl+A खां शुरूआत कयूं था। सो Ctrl+A जो मतिलबु सिलेक्ट ऑल टेक्स्ट। सो जीअं ई मां कंट्रोल सां गॾु A कीअ खे प्रेस कंदुमि त ही सॼे पैराग्राफ जा जेके टेक्स्ट आहिनि डॉक्यूमेंट्स जा उहे सिलेक्ट थी वेंदा। यानी Ctrl+A सां डॉक्यूमेंट जे सॼे टेक्स्ट खे सिलेक्ट कबो आहे। ऐं हाणे असां Ctrl+B शॉर्टकट की सिखूं था। Ctrl+B सां टेक्स्ट खे बोल्ड कबो आहे। सो मां पहिरियों पैराग्राफ खे सिलेक्ट कयां थो ऐं जीअं ई मां Ctrl+B खे प्रेस कंदुमि त ही जेके टेक्स्ट आहिनि उहे बोल्ड थी वेंदा। Ctrl+B ऐं Ctrl+B सां ई टेक्स्ट खे अनबोल्ड यानी सनो कबो आहे, उन ई पोज़ीशन में आणिबो आहे। तो Ctrl+B खे जीअं मां प्रेस कंदुमि ही जेके लेटर्स आहिनि या टेक्स्ट उहे साॻी पोज़ीशन में सना थींदा। ऐं हाणे असीं शॉर्टकट की Ctrl+I सिखूं था। सो साॻी मां पैराग्राफ खे सिलेक्ट कयां थो ऐं हाणे मां कंट्रोल की सां गॾु आई कीअ खे प्रेस कंदुमि त ही जेके टेक्स्ट आहिनि उहे आइटालिक में यानी टेढ़ा थींदा। ऐं अगरि तव्हां सिधा करणी चाहियो था त साॻी तव्हां Ctrl+I कीअ खे प्रेस कंदव त ही साॻी सिधा थी वेंदा। ऐं हाणे असां Ctrl+U शॉर्टकट की सिखूं था। सो Ctrl+U की प्रेस करण सां टेक्स्ट खे अंडरलाइन ॾिबी आहे। सो सभ खां ई पहिरियों मां पैराग्राफ खे सिलेक्ट कयां थो, सॼे पैराग्राफ खे Ctrl+A सां। ऐं हाणे मां Ctrl+U कीअ खे प्रेस कंदुमि त सॼे पैराग्राफ हेठां अंडरलाइन अची वेंदी। ॾिसो Ctrl+U कीअ खे मां प्रेस कयो आहे त सॼे पैराग्राफ हेठां अंडरलाइन अची वई आहे। ऐं इहा ई मां अंडरलाइन गाइब करणु चाहींदुमि त साॻी मां Ctrl+U कीअ खे ई प्रेस कंदुमि। Ctrl+U कीअ खे त ही अंडरलाइन गाइब थी वेंदी। ऐं हाणे असां शॉर्टकट की सिखूं था Ctrl+ओपन स्क्वायर ब्रैकेट की ऐं क्लोज़ स्क्वायर ब्रैकेट की। सो इन्हनि शॉर्टकट की सां टेक्स्ट जी जेका साइज़ आहे उहा वधाए बि आहे ऐं घटाए बि आहे। सो सभ खां पहिरियों मां यूनिट 1 खे सिलेक्ट कयां थो टेक्स्ट खे ऐं पोइ Ctrl+ क्लोज़ स्क्वायर ब्रैकेट खे प्रेस कयां थो। सो Ctrl+A क्लोज़ स्क्वायर ब्रैकेट खे प्रेस करण खां यूनिट 1 जेको टेक्स्ट हुन जी साइज़ वधे थी। ऐं साॻियो ई मां Ctrl+ क्लोज़ ओपन स्क्वायर ब्रैकेट खे प्रेस कंदुमि त यूनिट 1 जी साइज़ घटिबी। सो Ctrl+ ओपन ऐं क्लोज़ स्क्वायर ब्रैकेट कीअ सां टेक्स्ट जी साइज़ वधाई बि आहे ऐं घटाए बि आहे। ऐं हाणे असां Ctrl+E शॉर्टकट की सिखूं था। Ctrl+E प्रेस करण सां टेक्स्ट खे सेंटर ते यानी विच ते कबो आहे। सो यूनिट 1 मां सिलेक्ट कयां थो ऐं Ctrl+E प्रेस कंदुमि त यूनिट 1 विच ते अची वेंदो। ऐं साॻी मां लेफ़्ट साइड ते आणणु चाहींदुमि त Ctrl+L खे प्रेस कंदुमि त ही लेफ़्ट साइड ते अची वेंदो Ctrl+L। ऐं साॻी मां इन खे मां राइट साइड ते आणणु चाहींदुमि त Ctrl+R खे प्रेस कंदुमि। कंट्रोल सां गॾु R कीअ खे प्रेस कंदुमि त ही राइट ते अची वेंदो। वरी साॻी लेफ़्ट ते आणणु चाहींदुमि त Ctrl+L की Ctrl+L यानी Ctrl+E सां टेक्स्ट खे सेंटर ते कबो आहे Ctrl+E ऐं राइट ते Ctrl+R कीअ खे प्रेस कबो आहे राइट साइड ते आणण लाइ ऐं Ctrl+L सां जेको आहे त लेफ़्ट साइड ते आणिबो आहे। यानी Ctrl+E सां जेको आहे त टेक्स्ट खे सेंटर ते आणिबो आहे, Ctrl+R सां राइट ते ऐं Ctrl+L सां लेफ़्ट साइड ते आणिबो आहे टेक्स्ट खे। ऐं हाणे असां शॉर्टकट की Ctrl+X ऐं Ctrl+V सिखूं था। Ctrl+X सां टेक्स्ट खे कट कबो आहे ऐं Ctrl+V सां पेस्ट कबो आहे। सो सभ खां पहिरियों मां यूनिट 1 सिलेक्ट कयां थो ऐं Ctrl+X प्रेस कंदुमि त यूनिट 1 कटिजी वेंदो ऐं मां हेठि हिन खे Ctrl+V यानी पेस्ट कंदुमि। कर्सर खे हेठि रखी ॾिसो Ctrl+V कयो आहे
त यूनिट 1 हेठि अची वियो ऐं साॻियो ई मां हिन खे तव्हां कट कंदुमि, यानी यूनिट 1 खे सिलेक्ट करे टेक्स्ट खे कंट्रोल प्लस एक्स प्रेस कंदुमि ऐं हीअ तव्हां कटिजी वेंदो ऐं मथे अची करे मां कंट्रोल प्लस वी कयां थो। कंट्रोल प्लस वी ही यूनिट 1 ते अची वियो, यानी कंट्रोल एक्स सां टेक्स्ट खे कट कबो आहे ऐं कंट्रोल वी सां पेस्ट कबो आहे। सो ही शॉर्टकट कीज़ पंहिंजी कापीअ में लिखी छॾियो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं प्लस में बेल आइकन खे बि दबायो त जीअं ईंदड़ वीडियो जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी सघे। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।